और वो सिंधी पाकिस्तानी सिंधी ओकर मन के का है वो मछली वाला भगवान हमर दाई के गर्दन ला कतर के अपमान करे। ही आवाज़ तव्हां ज़रूर ॿुधो हूंदो। तव्हां हिन मंदर में ॾिसी सघो था अहिड़े सीअ में हनुमान जी खे शाल पाराई अथऊं। हिते सीअ में गणपति भॻवान खे बि शाल पाराई अथऊं। झूलेलाल साईं जा प्रेमी हुजो त हिन वीडियो खे ज़रूर ॾिसिजो। तव्हां हिते ॾिसी सघो था हिते गुरु नानक जी खे वॾी जॻह बि ॾिनल आहे ऐं सीअ में शाल बि पाराई अथऊं। हिन सोसाइटी में चङा घर सिंधियुनि जा आहिनि। हिते माता खे बि सीअ में शाल पाराई अथऊं, पहचान भी ॾिनी अथऊं। राधा कृष्ण खे भी सीअ में शाल पाराई अथऊं, पहचान भी ॾिनी अथऊं। श्री राम भॻवान खे भी सीअ में शाल पाराई अथऊं, पहचान भी ॾिनी अथऊं। और वो सिंधी पाकिस्तानी सिंधी ओकर मन के का है वो मछली वाला भगवान हमर दाई के गर्दन ला कतर के अपमान करे। पर हिते झूलेलाल साईं खे न ई वॾो स्थान ॾिनल वियल आहे, न ई हुननि जी पहचान ॾिनल वियल आहे ऐं न ई हुननि खे सीअ में शाल पाराई अथऊं। हिते चंड जे ॾींहुं असां सिंधी समाज एकता वारा ॾींहं ॿारे हुआसीं। और वो सिंधी पाकिस्तानी सिंधी ओकर मन के का है वो मछली वाला भगवान हमर दाई के गर्दन ला कतर के अपमान करे। अमित बग़ैर झूलेलाल साईं जे बारे में कुझु निंदा करनि था त उहो ॾोह थी वियो, पर सिंधी पंहिंजे ईष्ट देव खे न ई जॻह था ॾियनि, न ई हुनखे पहचान था ॾियनि ऐं जेसीं असां ॾिसूं पिया त हुननि खे एतिरी पूॼा बि न थींदी आहे, न ई हुननि जी देखभाल एॾी थींदी आहे। ही उहे झूलेलाल साईं आहिनि जे पाण सिंधियुनि लाइ धर्म जी रक्षा लाइ अवतार खयो हुओ। कुझु सिंधी पंहिंजो नालो करण लाइ अमित बग़ैर जे बरख़िलाफ़ थिया हुया, पर हिन जॻह ते केर बि आवाज़ खणण लाइ तयारु कान्हे। कहिड़ी बि जॻह ते पाण पंहिंजे ईष्ट देव जी इज़त न कईसीं त अमित बग़ैर जहिड़े माण्हुनि खे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलंदो। असां पहिरियों बि इन जॻह ते झूलेलाल साईं खे पहचान ॾिनी वञे इन जे लाइ ॻाल्हाया हुआसीं, पर हिन ॻाल्हि खे केर बि गंभीरता खां कान थो खणे। अमित बग़ैर जेको झूलेलाल साईं जे बारे में निंदा कई ऐं सिंधी जेके ईष्ट देव खे अहिड़ी इज़त ॾियनि था, ॿई हिकु समान आहिनि। और वो सिंधी पाकिस्तानी सिंधी ओकर मन के का है वो मछली वाला भगवान हमर दाई के गर्दन ला कतर के अपमान करे। झूलण पार